जीअं त असांजे उत्तर सिंध में अर्ली चाइल्ड मैरिज रेस्ट्रिक्शन एक्ट जा तमामु घणा इशूज़ आहिनि। घणे क़दुरु जेको आहे न त पीउ माउ पंहिंजी धीअ खे सेल आउट करे शादी कराए थो, नंढी उमिरि जी वॾे एज जे मर्द सां, कंहिंजी कॾहिं 40 सालनि जी उमिरि सां, कॾहिं 50 खां 60 खां 70 खां मथे करे उन्हनि खां पंहिंजी ईअं सम्झो त बिज़नेस तौर बि तव्हांखे इहो करे सघे। उहा छोकिरी उनजी का अहमियत नथी रहे, बसि पैसनि जी अहमियत रहे थी जेको उनखे शादी कराए थो। काफ़ी फैमिली कोर्ट में खुला जा केसिस वधी विया आहिनि। पाकिस्तान में तक़रीबन तमामु घणा वधी विया आहिनि, सिंध अंदरि त अञा वधीक आहिनि। सो उहो इन्हीअ जे करे आहे त औरत में टॉलरेंस न आहे। औरत में पहिरें दौर जी औरत जेका हूंदी त हर शइ बर्दाश्त कंदी हुई, अॼुकल्ह उहा बर्दाश्त नथी करे। ससु सहुरे जो टसल थी वञे या जॉबलेस आहे मर्द त उन जे करे बि टसल थी थो वञे त जॉब न आहे त फैमिली किथां हलंदी, कीअं पलिजी। पोइ इन्हीअ जे करे उहो कोर्ट में अची करे खुला थियूं वठनि। पोइ इन्हीअ जे करे खुला वधी वई आहे, टॉलरेंस औरत में घटि थी वियो आहे तमामु। असांजे इस्लाम में औरत खे जेतिरो मक़ाम ॾिनो वियो आहे शायदि कंहिं ॿिए मज़हब में इहा शइ न आहे जेतिरी असांजे इस्लाम में औरत खे वधीक हद खां वधीक ॾिनो वियो आहे। कंहिं हद ताईं असेंबली में बि वाक़ई औरतुनि सां नाइंसाफ़ी थींदी रही आहे, हिते बि थिए थी, पर सम्झ में नथो। असांजे पंहिंजी सोसाइटी खे, पंहिंजे ज़हननि खे तब्दील करिणो आहे त बाबा औरत खे बराबरी जो हक़ ॾियणो आहे, चाहे उहो प्रॉपर्टी में हुजे, चाहे उहो कंहिंजे उन में हुजे, कहिड़े में बि हुजे, उनखे ॾियणो आहे। प्रॉपर्टी में शेयर घटि ॾींदा आहिनि, औरत खां माफ़ कराए वेंदा आहिनि। बाबा तुंहिंजी शादी थी वई, तोखे जहेज़ मिली वियो, बसि हाणे तोखे प्रॉपर्टी शेयर। कुझु फैमिलीज़ आहिनि जेके पाण ऑलरेडी पहिरियां ई औरत खे प्रॉपर्टी जो शेयर ॾींदा आहिनि। कुझु फैमिलीज़ आहिनि जेके न ॾींदा आहिनि। जेको इन ॻाल्हि खे सम्झे थो सो उहो प्रॉपर्टी जो शेयर करे थो वठे, न अदरवाइज़ जेको नथो सम्झे त उहो नथो करे सघे। 250 खां मथे पेंडिंग हुया खुला जा केस, उन खां अलावा 300 खां मथे खुला थी चुकियूं हुयूं। सो उन खां वधीक अञा प्रोसेस हले पियो, माना पेंडिंग हाणे 2020 में कोन कढाई आहे असां, बाक़ी हले अथो प्रोसेस मां। आए ॾींहुं का न का औरत अचे बीह रहे। असां त बींग लेडीज़, बींग लायर उन्हनि खे पहिरियां सम्झाईंदा बि आहियूं त बाबा खुला न वठो, घर सां तव्हां तावन करे हलो, हस्बैंड आहे या ॿार आहे तव्हांजो नंढो, उन्हनि सां उहो मञींदियूं न आहिनि। न चई असांखे बसि खुला वठणी आहे, बसि खुला वठणी आहे, बसि खुला वठणी आहे, त डेट्स इट। असांजो इहो ई मैसेज हूंदो त घर खे घर करे औरत ॾिसे, टॉलरेंस ख़तमु करे, जे पंहिंजी ॿार जी ज़िंदगी बचाइणी आहे, पंहिंजे घर जे अॼुकल्ह जा हालात ॾिसो तव्हां पाण। हिकु औरत जॾहिं तलाक याफ़्ता थी वञे त मुआशिरो उनखे कहिड़ी इज़त थो ॾिए। उहो बुरी नज़र सां उनखे ॾिठो वञे थो त हीअ बाबा तलाकी औरत आहे। ॿिए हंधि बि चांसिस घटि था थियनि शादी जा। सो इन्हीअ करे असां त चवंदासीं औरत तमामु त जेको आहे सो तलाक खुला न वठे। बाक़ी औरतुनि जा हुकूक जेके आहिनि सो बराबरी जा इहे काफ़ी सदियुनि खां ॿुधंदा था अचूं। शायदि असांजी ओतिरी एज बि न आहे त न मिलिया आहिनि, पर अॼुकल्ह औरत जी दुश्मन थी वेठी आहे। ॿारनि जे करे असां इहो ई चवंदासीं त औरत ॿियो न त ॿार जो फ्यूचर सम्झी करे कोर्ट में न अचे।